सरकार तोकीर काज़ी जंहिं चयो त हजूर जी अज़ान न ॾियो ऐं जज जी निंड जी ख़राबी थिए थी, जज जी निंड फिटे थी ऐं अज़ान त कीअं जज जी निंड फिटंदी, अज़ान अलाह जो सॾु आहे ऐं इहो मने करणु त इहो यहूदी ऐं काफ़िर निसारनि जो कमु हूंदो आहे ऐं असां इंशा अलाह ताला असीं अज़ान ॾींदासीं। असांखे हिननि मां ख़तरो आहे, डपु आहे, उनजे लाइ महिरबानी करे को हुनजो आवाज़ ख़िलाफ़ु आवाज़ु उथारियो वञे। ठीकु आहे, बिस्मिल्लाह तूं ॻाल्हि। आहियां मोहम्मद शरीफ बुर्दी जेको मोज़न आहियां, एज़ान ॾींदो आहियां 5 वक़्त जामा मस्जिद में, मोहम्मदी मस्जिद में। असांजे लाइ जेको कल्ह आया ज़ोहर वक़्तु असां निमाज़ पढ़ी हुई, उन महिल असांजी निमाज़ इहे असांजी कादिर तोकी आयो ऐं सूबेदार जो नालो ई मूंखे यादि न आहे, हू आयो हिकिड़ो टियों बि गॾो मुंशी हाणे जो गॾु 3 ॼणा आया, उन्हनि चयो बाबा नालो छा आहे, असांजो नालो मोहम्मद शरीफ आहे। मौलवी खां पुछियो नालो छा आहे, खलील अहमद मौलवी ॿुधायो नालो। असां बाबा पेश इमाम आहियूं ऐं मोज़म आहियां मस्जिद जो, जेको त असांखे मना कयूं त बाबा हिन ते लाउड स्पीकर ते फजर जी अज़ान न ॾींदा वञो। छाजे लाइ अज़ान न ॾियूं वञूं, जो असांजी आहे अज़ान उथारण जो टाइम, फजर निमाज़ अस्सलातु ख़ैरु मिनन नौम, निमाज़ निंड खां बहितर आहे निमाज़। तो असां चवंदा उथी निमाज़ पढ़ो, निमाज़ पढ़ण जे लाइ असांखे मना कई वई आहे त अज़ान न ॾियो। छाजे करे कहिड़ो असां गुनाह कयो आहे, असां मुसलमान आहियूं, असां हिन जे लाइ आवाज़ु उथारींदासीं। ॻोठाणा सभई 12 बजे निकिरी पवंदासीं रोडनि ते, रोड बंदि कंदासीं, जेको बि असांखां पहुचंदो इनशाला कंदासीं। हुनजे लाइ छा था चवनि त उहो चवनि था त असांजी निंडूं फिटंदियूं, छाजे लाइ निंडूं फिटंदियूं, निंडूं फजर निमाज़ महिल उथणु मुसलमान हर बात आहे, जज आहे जज आहे आख़िर मुसलमान आहिनि सही। पोइ उहो चवनि था जज जी निंड थी फिटे, निंड जज रहे थो कॉलोनी में, बेनार कॉलोनी में, तो असांजे ॻोठ सां गॾु जज साहिबु उनजे लाइ निमाज़ कोन थो पढ़े, या बेनिमाज़ी आहे छा शाहिद, पोइ माना शाहिद काफ़र आहे, यज़ीद आहे, तंहिं करे चवे थो अलाए छाजे करे। अच्छा, चवनि था त जेका NIC जी जेका दिलि जी अस्पताल आहे, जी साईं, उहो दिलि जा मरीज़ जेके अचनि था उन्हनि जी जेको आहे उन्हनि में ख़लल पियो थो, छा इहा हक़ीक़त आहे? इहा हक़ीक़त आहे, चवनि था न कोन्हे मरीज़नि जे लाइ हक़ीक़त आहे, जेकर चवनि था अज़ान बसि मिले। अज़ान